वालेकुम सर, ये जो सिंध में ख़ास करके अटे जो शदीद बहरान आहे, हालांकि असां सम्झूं था पिया त सिंध हुजे या पाकिस्तान, असां कणक जे हवाले तां ख़ुदि कफ़ील आहियूं, त इहा खोट छा जी आहे? ॾिसो, इहा सेल्फ क्रिएटेड खोट आहे। जेको सिंध जो फूड डिपार्टमेंट आहे उहो ठेके में सिंध जे फूड जे वज़ीर खे ॾिनो वियो आहे। उहे रिक्वायरमेंट पंहिंजी पूरी करनि था। असां वटि वाफ़िर मिक़दार में कणक बि मौजूदु आहे, मिल्स भी मौजूद हैं जेके अटो प्रोड्यूस करे ऐं हिकिड़े कंट्रोल रेट ते ॾेई थियूं सघनि। पर सिंध गवर्नमेंट जहिड़े तरीक़े सां उनखे कंट्रोल कयो आहे, उहो पंहिंजा खीसा त भरनि था। 1 करोड़ 60 लख बोरी अवेलेबल हुई फूड डिपार्टमेंट खे, जेका उन्हनि खे मिल्स खे हैंड ओवर करणी हुई। उन बोरीअ जो रेट हुयो 6250 रुपयो, वेरएज़ ओपन मार्केट में उन बोरीअ जो रेट हिन वक़्तु 10,000 रुपया आहे। हाणे 1500 खां 2000 रुपया फ़ी बोरीअ ते मिल वारनि ते रखियो वियो आहे फूड डिपार्टमेंट जे पासे ॾांहुं, त इहे पैसा असांखे ॾींदो, जेको अमाउंट वञे 24 अरब रुपया प्लस थो थिए। गॾु गॾु उन सां गॾु अटो लिकायो बि थो वञे, जेको अफ़गानिस्तान ऐं ॿियनि इलाइक़नि में मोकिलियो थो वञे। त सॼी जेका क्रिएटेड शइ आहे उहा सिंध जे फूड जे वज़ीर ऐं सिंध हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे, जेको पाण त खाइनि था पर सिंधी अवाम ताणी पुॼाइण नथा ॾियनि उन अटे खे। अच्छा, ये जगह पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट इन वक्त मुसलसल कंटिन्यू सिंध ते 15 साल खां वठी हले थी पई, जेका मौजूदा सिंध जी सूरत हाल आहे, इदारा तबाह आहिनि, असांजो इंफ्रास्ट्रक्चर भी तबाह लॻो पियो आहे, माण्हू भी बेज़ार आहिनि। पर आख़िर जेको आहे त उहो माण्हू वञनि काॾे, लीडरशिप कोन्हे का हिते असांजे सिंध जे अंदरि, को अल्टरनेट पीपल्स पार्टी जो न आहे, त अवाम जो कहिड़ो ॾोह आहे? ॾिसो, ऑल्टरनेट बिल्कुलु मौजूदु आहे। पीपल्स पार्टीअ जा मुंहिंजे ख़्याल में 5% माण्हू आहिनि जेके अनअपोज़ थी था अचनि, जेके हाराए था वञनि। मां त चाहींदुमि त अवाम जहिड़ी बि पार्टीअ सां उहे तालुक़ु रखनि, जहिड़े बि हुन सां हुजनि, उन्हनि खे हिकिड़ो दफ़ो आज़माए ॾिसे। त इहो ऑल्टरनेट त मौजूदु आहे। केतिरा माण्हू पीपल्स पार्टीअ जा बिना मुक़ाबले था अचनि, जेके बि मुक़ाबले में उन्हनि जे ख़िलाफ़ बीठा आहिनि, जहिड़े बि तबिके सां तालुक़ु रखनि था। मां सम्झां थो सिंध जो अवाम निकिरी जेसिताणी उन्हनि सां अची न बीहंदो त सिंध ईअं ई हलंदी रहंदी। अगर जेकर समझो था पिया त अल्टरनेट आहे, त इहे कहिड़े क़िस्म जो अल्टरनेट आहे जेके माण्हू हिते अची इलेक्शन में सिर्फ़ु ज़ाहिर थियनि था ऐं वोट वठी बाद में हलिया था वञे पंहिंजे कराची ऐं इस्लामाबाद जे बंगलनि में वेही था रहनि, त उन्हनि खे अवाम आख़िर छो मुंतख़ब करे? अवाम जी मर्ज़ी आहे, अवाम न करे मुंतख़ब करे। अवाम हाणे बि त मुंतख़ब करे थो न, त असां त का अवाम ते ॻाल्हि मुनसलिद नथा करणु चाहियूं। ऐं मां उन्हनि माण्हुनि खे नथो सुञाणियां हिन इलाइक़े में जेके वोट वठी ऐं कराची ऐं इस्लामाबाद वेही था रहनि। मां त सम्झां थो तव्हांजा जेके हितां जा ज़िले जा चूंडियल माण्हू आहिनि, उहे त सभु तव्हां सां मौजूदु आहिनि, जंहिं बि पार्टीअ सां तालुक़ु असां अल्टरनेट जी ॻाल्हि था कयूं, त जेकॾहिं अवाम खे चओ था त जेके माण्हू अपोज़िशन में बीहनि था इन्हनि माण्हुनि जे साम्हूं, असां उन्हनि जी ॻाल्हि कयूं था, त उहे जेके अल्टरनेट तौर ते हिते साम्हूं अचनि था, उहे त हिते अवाम जे अंदरि आहिनि ई न, उहे त सिर्फ़ु इलेक्शन में अचनि था, पोइ हलिया था वञनि। कुझु माण्हू ज़रूरु उहे हूंदा, पर सभु ईअं न आहिनि। ऐं उन्हनि खे जेसिताणी चांस न मिलंदो त उहे बि डिसाइड थी हलिया था वञनि। सिंध जी अवाम अगरि उन्हनि खे चांस ॾींदी त मां सम्झां थो रहंदा ऐं पंहिंजो किरदारु अदा कंदा। अच्छा सर, ये माज़ी में असां वटि जेतोणीकि DCs SCs जो हिकिड़ो वॾो रोल रहियो आहे, लेकिन हिन वक़्तु उन्हनि जो टके जो रोल नज़र नथो अचे। जेकॾहिं इवन हिकिड़े शहर में असां ॾिसूं त शहर जे हिकिड़े कुंड में हिकिड़ो रेट आहे, त साॻियुनि शयुनि जो वरी शहर जे ॿिए कुंड में ॿियो रेट आहे। त आख़िर इहो DCs SCs जो जेकॾहिं रोल न थींदो त इहो महांगाई ते त कंट्रोल मुंहिंजे ख़्याल में नज़र बिल्कुलु न थींदो। इहा विल जेसिताणी गवर्नमेंट लेवल ते न हूंदी, सूबाई लेवल ते न हूंदी, त ACs DCs कुझु न कंदा। हिन वक़्तु बि डेप्यूटी कमिश्नर्स ऐं असिस्टेंट कमिश्नर्स फॉलो था करनि पॉलिसी सिंध गवर्नमेंट जी। इहा सिंध गवर्नमेंट जी पॉलिसी आहे, जंहिंजे करे उहो पावरलेस थी ऐं अवाम खे ईअं लोड़ाइनि था। अच्छा, ॿियो ॿुधण में अचे पियो त जेको आहे ईंदड़ इलेक्शन में NA ते कंटेस्ट कंदो, इन में केतिरे? मां अञा न ॿुधो आहे, तव्हां ॿुधो हूंदो। महिरबानी।